ख़बर अवां शेयर कई पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो जमराही ते सदर गुज़िरली पार्लियामेंट के तारीख़ी ख़िताब कयो। सदर आसिफ अली ज़रदारी मुल्क में वफ़ाक़ जी अलामत आहे। इस्लामाबाद में साफ़िन सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सदर आसिफ अली ज़रदारी नफ़रत बदिरां उम्मीद जी ॻाल्हि कई। सदर आसिफ अली ज़रदारी पूरी क़ौम जे मसइलनि ते ॻाल्हायो। हुन वधीक चयो त सदर पंहिंजे ख़िताब में हर शोबे जी ॻाल्हि कई। सदर आसिफ अली ज़रदारी IT सेक्टर जी बहितरी ते बि ॻाल्हायो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु त सदर सिंधु दरिया ते कैनाल आणण वारे मामले ते हुकूमत खे वार्निंग ॾिनी। हुकूमत खे सिंधु दरिया ते कैनाल आणण वारो फ़ैसिलो वापसि वठणु घुरिजे। असां असेंबली जे हर इजलास में पाणी मसइले खे उथारियो आहे। अहम ख़बर हिकु भेरो ॿी हर कंदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सदर गुज़िरियल ॾींहुं पार्लियामेंट खे तारीख़ी ख़िताब कयो। सदर आसिफ अली ज़रदारी मुल्क में वफ़ाक़ जी अलामत आहे। इस्लामाबाद में सहाफ़िन सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सदर आसिफ अली ज़रदारी नफ़रत बदिरां उम्मीद जी ॻाल्हि कई। सदर आसिफ अली ज़रदारी पूरी क़ौम जे मसइलनि ते ॻाल्हायो।